इस क्लब के 12 गोट शहबाजी बुलो के बुला बिरादरी तरफा पुलिस की ज्यादतियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कियो वियो आहे। अचो तो उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। साईं असांजो खून चला जंहिंजे करे असां खून वारी धुर जवाबदार धुर जेका असां सां नाव करे थी पई उहा चए थी खून जे केस सां हथ खणायो। पेड पुलिस दौदलो पुलिस भी धुर चला असांजो दाद नथो थिए। लखन थी आहिनि असांजे मथां ज़बरदस्ती माल खणणु नाजाइज़ पोखां बंदि करणु घरनि खे पाणी ॾियणु दग वेंदो उन जे कढ लॻाइणो उन खां फुर करणु जवाबदार हालात उन सां फायर मोहम्मद यूनुस मोहम्मद पनाह गुलाम सरोवर मोहम्मद परियल जा उन जा जेके घणा हिमती मददगार वॾा वॾा माण्हू अरबा ॿारहं जा ॿिया टिया माण्हू नाजाइज़ उन्हनि सां ज़बरदस्तियूं करणु पुलिस शादी करे पई पुलिस बसि उन ॿ पहिरियों लेला खाधियूं ईद पराता वरितियूं वरी मोखा वरितियूं खयूं वञे माल असांजा बसि ईअं पुलिस खे खाराईंदा पिया। जी नाज़रीन तव्हां ॿुधो त गोट शहबाजी बुलो दादुल थाणे जे हथ जे रहवासियुनि जो एहतजाज आहे। हिननि जो चवणु आहे त पुलिस साणनि जेको आहे ज़ुल्म ऐं ज़्यादती जा जेको आहे दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। इंसाफ़ त न थियो पर उल्टो हुननि जे मथां ई जेको आहे एफआईआर दाख़िल कयूं वियूं आहिनि। कैमरामैन परवेज़ कलोड़ सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़, पनवार।